मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं लूडियो गेम खेॾण कीअं आई? साईं बिल्कुलु ग़लति आहे। काफ़ी माण्हू चवंदा साईं असां टाइम पास करण जे लाइ इहा गेम खेॾूं था। हिकिड़ी गेम हिकिड़ी जेको आहे न रांदि जी इज़त आहे इस्लाम में, तीर अंदाज़ी करणु। इन जो हदीसनि खां बि सबूत आहे, यानी तीर अंदाज़ी करे सघो था, निशान पक करे सघो था। यानी कॾहिं कॾहिं को काफ़रनि सां अगरि जिहाद करिणो पियो न, पोइ हुन सां जेको हुनखे तव्हां मारे सघो था, तीर अंदाज़ी। बाक़ी इन खां अलावा जेकी बि का गेम हुजे, का रांदि हुजे न, इस्लाम में उनजो खेॾणु नाजाइज़ आहे ऐं दुरुस्त न आहे। लूडियो साईं कोई माण्हू चए साईं मां नमाज़ बि पढ़ंदो, लूडियो बि खेॾंदो। साईं लूडे ते जॾहिं वेहंदो न तव्हां खां नमाज़ वेंदी। हा, लूडे ते जंहिं टाइम में वेंदो न तव्हां खां नमाज़ वेंदी, जमायत वेंदी, नमाज़ कज़ा बि कंदव। कंहिं में एतिरी ताक़त न आहे जो गेम ते वेह इन खां बाद में जमायत सां नमाज़ पढ़ी। फ़ाइदो बि त कंहिं क़िस्म जो न आहे न, या वञी करे शर्त खेॾंदव। अगरि कोई माण्हू चए साईं असां शर्त नथा खेॾूं, साईं शर्त जेके न बि खेॾंदव न त बि नुक़सानु आहे, वक़्त जो ज़ाया आहे। अलाह ताला तव्हांखे इन करे दुनिया में न मोकिलियो वञी करे लूडियो खेॾियो। हा, वञी करे लूडियो खेॾियो। अलाह ताला मोकिलियो आहे पंहिंजी इबादत लाइ। इबादत कहिड़ी आहे? नमाज़ पढ़ो, ज़िकिर कयो, टाइम मिलियो आहे न वञी करे मज़दूरी कयो, कमु कयो, दुकाननि ते वञी करे बीहो। त इहे शयूं अलाह ताला इन्हनि जे लाइ मोकिलियो आहे, भई गेमिंग जे लाइ अलाह ताला न मोकिलियो आहे। अलाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।